अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अवामी मसला में मां आहियां जो मेज़बान नौशर फ़िरोज़ खां अख्तर अली चांडियो। नाज़रीन, सिंध गवर्नमेंट पारां ऐलानियल हिते जी सूरत हाल ते मां तव्हां सां वाज़े कंदो हलां त हिते सवाइ के खाध पीत जे दुकान, जिन में परचून जा दुकान, फ्रूट, ज़रात जा दुकान, मेडिकल स्टोर ऐं सब्जियुनि खां अलावा ॿियो मुकमल तौर ते शहर लॉकडाउन आहे ऐं आम माण्हू पोरिया तबिको पंहिंजे घरनि में महदूद आहे। आम माण्हू जो गुज़रान तमामु हींअर ॾुखी नौबत अची चुको आहे, छो जो हिते हुननि ग़रीबनि खे सिंध गवर्नमेंट या पुलिस ऐं फ़ौज जे जवाननि घरनि ते महदूद करे छॾियो आहे, मगर हुननि जे खाध खुराक जो को बि बंदोबस्तु न थी सघियो आहे। हिते जेको कुझु ग़रीबनि में राशन विरहायो वियो आहे उहा बि नाकाफ़ी सूरत हाल में विरहायो वियो आहे। जेका हुननि जी लिस्ट राशन जी उहा रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं टाउन ऐं ज़िले चेयरमैननि जे थ्रू ऐं काउंसलरनि जे थ्रू उहे लिस्टूं ठाहियूं वियूं हुयूं। हर वार्ड में 50 नाला वरिता विया हुआ, मगर अफ़सोस सां चवणो थो पवे त उन राशन जी बि काट कूट करे ऐं राशा खाशा जे बुनियाद ते विरहायो वियो, जिन में ग़रीब मुस्तहिक जेके आहिनि उहे रहिजी विया ऐं उहे बि काफ़ी उन्हनि में लिस्ट में ख़ुशहाल माण्हुनि खे राशन मिलियो आहे। हितां जो आम तबिको पोरियत जेको आहे घरनि में महदूद हुअण सबबि तमामु घणो क़दुरु परेशान आहे ऐं घरनि में बंदि आहिनि। हुननि जे लाइ किथे बि को बि इंतिज़ामिया खाध खुराक या राशन जो बंदोबस्तु न करे सघी आहे ऐं माण्हू असांखे फ़ोनूं करे सहाफ़ियुनि खे इहो ॿुधाए रहिया आहिनि त जेकॾहिं असांजे को बंदोबस्तु राशन जो न कयो वियो त असां लॉकडाउन खे टोड़े ऐं शहर तरफ़ असां पंहिंजो रुख़ कंदासीं ऐं एहतिजाज करण ते मजबूर थींदासीं। नाज़रीन, मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते शहर में मुकमल तौर ते दाख़िली ऐं ख़ारिजी जेके बि रस्ता आहिनि अच वञ जा, उते फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि। मुख़्तलिफ़ जायुनि ते, जिन में पटरीधन रोड, मिठियाणी रोड, मोरो रोड या भिरिया सिटी वेंदड़ रोड, ठारूशाह रोड, उते काफ़ी जेको आहे सो चौकियुनि ते फ़ौजी जवान ऐं पुलिस जा जवान उते बीठल आहिनि ऐं सख़्तु चेकिंग खां पोइ आम माण्हुनि खे शहर में सौदे सामान लाइ छॾे रहिया आहिनि ऐं हुननि खां चेक करे शनाख़ती कार्ड ॾिसी हुननि खे पोइ अंदरि में शहर में दाख़िल थियणु ॾिजे थो ऐं हुननि खे सामान वठी ऐं फौरी तौर ते घरनि तरफ़ रवानो करे छॾिजे थो। मां तव्हांखे इहो सूरत हाल बाबति ॿुधाईंदो हलां त हितां जे माण्हुनि जे लाइ कंहिं बि धुर हींअर ताईं सरकारी सतह ते तक जा MPA MNA जेके पूरी सिंध जी तरह ज़िले नौशर फ़िरोज़ में पिणु पंहिंजे आवाम सां हींअर ताईं हुननि को बि जेको आहे सो राशन वग़ैरह जो बंदोबस्तु या पाण ई ख़ुदि ज़ाहिर न आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे त माण्हुनि जूं हिते तमामु घणियूं दाऊं आहिनि त असांखां वोट वठी ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा हिन ॾुखी घड़ी ऐं मुसीबत जे टाइम में असांजे तरफ़ बिल्कुलु लड़ी न आया आहिनि ऐं हू इंतिहाई जेको आहे सो हुननि जो बि अफ़सोस करे रहिया आहिनि ऐं असां समूरा धुरियूं जेके बि आहिनि सियासी समाजी धुरियूं उहे ख़ुदि जेको आहे हैरत वीचार ॾिसी रहिया आहिनि त कल्ह ताईं जेके चूंडियल नुमाइंदा वोट वठण लाइ हिननि ग़रीब माण्हुनि जे दरनि ते पाण जेको आहे राति ॾींहुं सोलर प्लेटूं ऐं काफ़ी कुझु तोहफ़ा खणी हुननि माण्हुनि खे पंहिंजे वोट जे वठण जे लालच में हुननि जे दरनि ते वेंदा हुआ। अॼु उहे जेके चूंडियल नुमाइंदा वोट वठी चूंडिजी हुननि ग़रीबनि जी कंहिं बि सार न लधी आहे। मां तव्हांखे हिते इहा वाज़े कंदो हलां त हिते जेको नौशर फ़िरोज़ ज़िले जी सूरत हाल आहे, जंहिंमें मोरो, मिठियाणी, नवाजटोई, डेपारजा, दरियाखान मरी, ठारूशाह, हालाणी, मेरापुर, भिरिया सिटी, भिरिया रोड, इते मुकमल शहरनि में लॉकडाउन आहे, मगर ॿाहिराड़ियुनि में बिल्कुलु जेको आहे सो इहा पोज़ीशन नज़र नथी अचे। आम माण्हू जेको बि ॿाहिराड़ी जा माण्हू आहिनि उहे हींअर कणिक जो बम्पर फ़सुलु जेको तयारु थी चुको आहे ऐं लाबारा पई चुका आहिनि ऐं थ्रेशर हुननि में हींअर कमु शुरू थी चुको आहे। उते काफ़ी सूरत हाल जेका आहे उहा लॉकडाउन जी नज़र न अची रही आहे। शहर त बिल्कुलु बंदि आहिनि पर ॿाहिराड़ियूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते आबाद थी चुकियूं आहिनि। मां नाज़रीन, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको मज़दूर तबिको आहे उहो हींअर पंहिंजी मज़दूरी ख़ातिर ॿाहिराड़ियुनि जो रुख़ कयो आहे ऐं हुते हू कणिक जे लाबारनि ऐं थ्रेशर वग़ैरह में हू पंहिंजी मज़दूरी करे पंहिंजे पेट खे हू पाले रहिया आहिनि। मगर शहर में जेके ॾिहाड़ी ते कमाइण वारा माण्हू उहे बिल्कुलु जेको आहे सो पंहिंजे घरनि में फाका कशी जी सूरत हाल में अची चुका आहिनि, छो जो जेको माण्हू रेड़े वारो हुयो, आम मज़दूर जेको तगारी वारो आहे ऐं रक्शे वारो आहे, टैक्सी ड्राइवर आहिनि, उहे मुकमल तौर ते घरनि में बंदि थी करे ऐं फाका कशी में अची विया आहिनि। हुननि जे राशन वग़ैरह जो
कंहिं बि हींअर ताईं सरकारी सतह सां को बि बंदोबस्तु न कयो आहे। नाज़रीन, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते कुझु नौशरो फिरोज़ में मुख़ैर हज़रात या कुझु तनज़ीम समाजी भलाई जो तनज़ीमूं आहिनि, उहे बिल्कुलु जेको आहे सो ग़रीबनि जी शुरू खां वठी पहिरें ॾींहं खां लॉकडाउन खां हींअर ताईं हुननि ग़रीबनि जी राति जे टाइम ते हू वञी हुननि खे पकी पकाई खाधो पेश कनि था ऐं हुननि जे लाइ खुफ़िया नमूने सां नाले न ॿुधाइण जे शर्त ते हू बग़ैर कंहिं ॾेखाव जे ऐं हुननि ग़रीबनि जी सार लही रहिया आहिनि। हिते मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां नाज़रीन त हिते जेका बि ओवरऑल शहर जी सूरत हाल आहे, हिते काफ़ी जेको आहे सो माण्हुनि खे परेशानी जो आलम आहे त ग़रीब माण्हू जेके ख़ुदि दिहाड़ी ते रोज़ु कमाइण वारा माण्हू हुआ, उहे अॼु घरनि में बंदि थी चुका आहिनि। त हुननि जे कंहिं बि हींअर ताईं चूंडियल नुमाइंदे या सरकारी सतह ते सार न लहण ते हू बिल्कुलु परेशानी जे आलम में आहिनि। नाज़रीन, इन सिलसिले में अॻिते वधाईंदे हितां जे पोरिया तबिके सां बि पाण ॻाल्हि कंदासीं त हुननि जी ज़िंदगी में हींअर छा छा जेके मुसीबतूं आयल आहिनि या हुननि जो को राशन जो बंदोबस्तु थी चुको आहे या हुननि जी कंहिं सरकारी सतह ते सार लधी आहे, हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां अलावा पाण हिते ज़िलई इंतिज़ामिया जेके आला ऑफिसर सां बि ॻाल्हि करण जी कोशिशि कंदासीं, त हुननि खां बि मौक़ो वठंदासीं। पुलिस ऐं इंतिज़ामिया खां बि असां मौक़ो वठण जी कोशिशि कंदासीं त हुननि लॉकडाउन जी सूरत हाल खे कीअं ऐं केतिरे क़दुरु कामयाबु कयो आहे। त अचो त पाण अॻिते हली हुननि सां का ॻाल्हि ॿोल कयूं। नाज़रीन, पाण हिन वक़्तु हिकु कणिक जे वापारी वटि पाण हींअर जेको आहे सो मौजूदु आहियूं। हुन जो चवणु आहे त हिते असांजे सरकारी सतह ते फूड डिपार्टमेंट वारा अञा ताईं को बि सेंटर क़ाइमु न थी सघियो आहे, न ई का ख़रीदारी मर्कज़ थी चुका आहिनि। त अचो त हुनखां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था त कीअं जेको आहे सो 22 ॾींहं लॉकडाउन खे हू ॾिसी रहिया आहिनि ऐं हुन जा कारोबार कीअं जेको आहे सो हली रहिया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अद असां सफ़ेद पोश जेके बि कारोबारी आहियूं, न कंहिंखां घुरी था सघूं, न कंहिं सां ॻाल्हाए था सघूं। असांखे हीअ 22-21 ॾींहं तक़रीबन गुज़री विया आहिनि ऐं आला अख़्तियारनि खे असां जेको मुतालबो कयूं था त हीअ जेका असां वटि कणिक अची चुकी आहे हींअर असांजे दुकाननि ते, असांजा कारोबार लॉकडाउन लॻा पिया आहिनि, परेशान लॻा पिया आहियूं। न असांखां को फूड इंस्पेक्टर को मुक़ररु कया त न को असां सां राब्ते करण लाइ तयारु आहिनि, न केरु अचे थो। ऐं हींअर कणिक असांजी पई आहे त न केरु असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, न आला अख़्तियार बि असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। असां न कंहिंखां घुरी था सघूं, न कंहिंखे चई था सघूं सफ़ेद पोश केॾे वञूं। ऐं असां आला अख़्तियारनि खां इहा गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हिन जो कुझु को हल कढनि ऐं फूड इंस्पेक्टरनि खे मुक़ररु कयो वञे ताकी असांजूं परेशानियूं दूरि कयूं वञनि। लॉकडाउन जी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो त जेको हींअर आम तबिको पोरिया तबिको घरनि ते महदूदु आहे, त तव्हां वटि बि जेके कणिक जी सीज़न में तमामु घणा पोरिया वीचारा हिते अची ऐं बोरियूं हमाल को कमु कंदा हुआ, उहे बि घरनि ते महदूदु आहिनि। त तव्हांजे कारोबार में या आम माण्हू जे पोरिया ते या जेके हींअर मुआशी हालात हलनि पिया था, त उन जी नज़र में तव्हां छा था चवणु चाहियो? अदा असांखे त जेको थोरी घणी इजाज़त मिलियल आहे दुकानु खोलण जी, त असां खोले त वेठा आहियूं। असांखे कणिक बचे थी, असांखे अॻियां जेको आहे न असां प्रोसीड कोन था करे सघूं, ठीकु आहे, न को फूड इंस्पेक्टर मुक़ररु थियल आहिनि। पर जेको ग़रीब तबिको आहे न, इलाही बुखूं काटे रहियो आहे, परेशान लॻो पियो आहे। नाज़रीन, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं चौक ते, जिथे हिकु फ्रूट वारो रेढ़े वारो वेठो आहे। अॼु लॉकडाउन थिए 22 ॾींहं आहे, त हुन मिस्किन पोरियत खां बि पुछूं था त हिते जी सूरत हाल हिन खां अॻु में लॉकडाउन या हिन करोना बीमारी खां पहिरियां हिते जॾहिं चौक ते सवे माण्हुनि जा मेड़ाका हूंदा हुआ, ख़रीदो फ़रोख़्त तमामु घणी हूंदी। अदाए लॉकडाउन थिए खे अॼु 22 ॾींहं आहे, त तव्हां करोना खां जेके माण्हू अचनि था उन्हनि खां केतिरो परे हटी करे तव्हां फल फ्रूट खपाए रहिया आहियो ऐं विकिरो करे रहिया आहियो। ऐं ॿियो त हिते जेके अॻु में तव्हांजो हिते तमामु घणो चौक ते रश हूंदी ऐं धंधो कारोबार थींदो हो, त धंधे ते केतिरो असरु पियो आहे? आम माण्हू तव्हां खां फल फ्रूट वठनि था या तव्हां सॼो ॾींहुं ईअं ई वेठा आहियो? छा तव्हांजो छा चवणु? बिस्मिल्लाह, तक़रीबन तमामु जेको आहे सो ग़रीब माण्हू मुतासिर आहे। जेके खीर जे वठण लाइ पहिरियां असां 10-15 पेटियूं नारगी जी खपाईंदासीं, हाणे 2 पेटियुनि ते माना गुज़ारो पिया था कयूं। पहिरियों जहिड़ी ख़रीदारी कुवत न आहे। पहिरियों सवे गाॾा हूंदा त बि माना सभु को दुकानदार 10-15 पेटियूं गाॾे जी खपाईंदासीं। हींअर 2 दुकान आहियूं त बि 2 पेटियूं मजबूरी सां सुरनि सां खपायूं पिया था ऐं तमामु घणी जेको आहे सो माण्हुनि में परेशानी आहे। नाज़रीन, ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे पाण हिकु रक्षा ड्राइवर जे वटि मौजूदु आहियूं। अचो त हुन खां पुछूं त लॉकडाउन जी सूरत हाल खे हू कहिड़ी तरीक़े सां ॾिसी रहियो आहे ऐं हुननि वटि सवारी जा केतिरे जेको आहे वटि इंतिज़ाम आहिनि या करोना वायरस खां मुसाफ़िर जो ई खणनि था त केतिरा सवारी में खणनि था। उन सिलसिले में अचो त रक्षा वारे खां पुछूं था। साईं, वधि मारे 1-2 माण्हू खणूं था, बसि मज़ो ई न आहे। अचनि पुलिस वारा 100 भॼाए था छॾनि
असां ॾाढा परेशान आहियूं। असांजा वार बि वॾा थी विया आहिनि, रोज़ी न आहे, छा कयूं, राशन अॼु ताईं मिलियो ई न आहे। नाज़रीन, प्रोग्राम अवामी मसला में मां हिन वक़्तु मौजूदु आहियां डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ कैप्टन राव बिलावल शाहिद जी ऑफिस में। पाण असां सां गॾु मौजूदु आहिनि। गुज़िरियल 22 ॾींहंनि खां सिंध गवर्नमेंट पारां सिंध में ऐलान लॉकडाउन खे गुज़िरे अॼु 22 ॾींहं आहे ऐं मज़दूर तबिको, ॾियारीदार तबिको उहो घरनि ताईं मसूरु आहे। साईं खां उन जे सिलसिले में पुछंदासीं त जेके कुझु राशन जा बंदोबस्त थिया आहिनि त उहो हींअर हिन वक़्त ताईं केतिरनि माण्हुनि खे राशन ज़िलई इंतिज़ामिया पहुचाए चुकी आहे ऐं जेके लॉकडाउन जा इंतज़ामात आहिनि उन सिलसिले में भी साईं खां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हमने जो कुछ देखा है या लोग हमें भी कॉल करते हैं एज अ सहाफ़ी कि हमें दिहाड़ीदार हम तबका हैं, हम मज़दूर थे, हम घरों पे मसूर हो गए हैं, तो हमारे लिए गवर्नमेंट की तरफ से राशन का कोई भी बंदोबस्त नहीं किया गया है। अगर जो कुछ भी हुआ है तो वो तो जो यूनियन काउंसिल या टाउन कमेटी के काउंसिलरों की तरफ से लिस्टें बनाई गई, वो भी 50 बंदों की लिस्टें बनाई गई थी। उसमें भी 35 बंदों को जाके घरों तक राशन रात के टाइम में जो पहुँचाया गया ज़िले इंतज़ामिया की तरफ से। तो अब सर, इन फ्यूचर आपका क्या प्लान है? तो लॉकडाउन को भी मेरे ख्याल में आज सीएम साहब ने जो प्रेस कॉन्फ्रेंस की है उसमें बढ़ाने का वफाक गवर्नमेंट को कहा गया है कि लॉकडाउन को मज़ीद तवील दी जाए। तो गरीब दिहाड़ीदार तबका जो अभी तक घरों में बंद है, तो उनके लिए सर आपने क्या क्या इंतजाम किए हैं? क्या उसके लिए कोई राशन का बंदोबस्त किया गया है? बिल्कुल, आपने बड़ी अच्छी बात की है। जो लॉकडाउन से जो इफ़ेक्ट हुए हैं लोग, उनके लिए, उनके राइट के लिए और उनकी राशन डिस्ट्रीब्यूशन का जो स्टेटस आपने हमसे रिक्वायरमेंट है जो पूछा है, उसमें मैं पहले बताता चलूं कि सिंध गवर्नमेंट ने 22 तारीख को लॉकडाउन के बाद जब ये डिसीजन लिया तो उसमें अब हमारे पास 2 स्ट्रेटजीज़ हैं। 2 जगह पे रजिस्ट्रेशन हो रही है एट द सेम टाइम, जिसमें पहले इनिशली यूनियन काउंसिल लेवल पे कमेटीज़ बनी थी जिनमें 8 मेंबर थे, जिसमें इलाके का नोटेबल, फ़ीमेल सोशल वर्कर, लोकल ज़कात काउंसिल का चेयरमैन जो उस दे का है, चेयरमैन यूनियन काउंसिल का, और उसमें हमारा रेवेन्यू का जो स्टाफ था अमला था। उसमें बोथ रजिस्ट्रेशन फॉर राशन डिस्ट्रीब्यूशन और एहसास कफ़ालत प्रोग्राम, उसमें हमें तकरीबन 52,000 के करीब नाम रिसीव हुए, जिनको हमने वेरीफाई किया। कुछ में आईडी कार्ड्स के इशू थे, कुछ में मोबाइल नंबर्स के इशू थे। तो तकरीबन 50,000 के करीब नाम हैं जो हमने फ़ाइनल करके वो एहसास कफ़ालत प्रोग्राम में BISP बेनिफिशरीज़ वाला जो है उसमें उनको अपलोड कर दिया है। उसी में से जो यूनियन काउंसिल की कमेटीज़ थी, यूनियन काउंसिल के लेवल पे, टाउन कमेटीज़ के लेवल पे लोग शॉर्ट लिस्ट किए गए जिनको के राशन की डिस्ट्रीब्यूशन करनी थी। अब इस राशन की डिस्ट्रीब्यूशन के 2 फेजेज़ हैं। पहले फ़ेज़ में हमने टारगेट किया टाउन कमेटीज़ और म्यूनसिपल कमेटीज़, क्योंकि हमारे पास जिस तरह आप लोग भी बेहतर जानते हैं कि जो इंटीरियर के जो डिस्ट्रिक्ट्स हैं या रूरल डिस्ट्रिक्ट्स हैं जिधर शहरों से निकल के आबादी ज़्यादा है, तो वहाँ पे हमारे जो लोग हैं उन पे हमने पहले एम्फेसिस किया कि हम जो दिहाड़ीदार शहर में आता था, जो एडजेसेंट यूनियन काउंसिल से आता था, खा वो म्यूनसिपल कमेटी हो, टाउन कमेटी हो, पहले उन पे फोकस किया जाए। तो उसमें पर वार्ड पर काउंसलर डिस्ट्रीब्यूशन उनसे हमने उन्हीं कमेटी से ली। उसमें लाजमी बात है, आप लोगों की बात बजा है कि कुछ लोग रह गए। अच्छा, वो उन्हीं लिस्ट में से या कोई एडिशनल लोग हों तो वो हमारे पास लोग आके रजिस्टर कर रहे हैं जो राशन डिस्ट्रीब्यूशन से फर्स्ट फेज़ में रह गए हैं। सेकंड फेज़ में वो अगेन इनकॉर्पोरेट होंगे। सेकंड फेज़ अभी यूनियन काउंसिल शुरू होंगी, उसके बाद दोबारा म्यूनसिपल कमेटीज़ का, टाउन कमेटीज़ में। उस प्रोसेस को हमने इस तरह किया है कि पहले हम उन यूनियन काउंसिल्स और उन टाउन कमेटीज़ को टारगेट करें जो सबसे ज़्यादा इफेक्टेड है। उसमें हमारे पास 11 टाउन कमेटीज़ हैं और 68 यूनियन काउंसिल्स हैं। यूनियन काउंसिल्स में भी आज से प्रोसेस फर्स्ट फेज़ शुरू हो गया। तो आप लोगों से और आवाम से अगेन ये गुजारिश है कि इवन हमारे पास कंप्लेंट सेंटर बना हुआ है, वहाँ पे डेली की बुनियाद पे 100 से 150 लोग आके अपनी रजिस्ट्रेशन कराते हैं, जिसको हमने 2 NGOs को दिया हुआ है जो करती हैं हाउस टू हाउस वैलिडेशन।
उसमें काफ़ी हमें कंप्लेंट्स भी मिली और काफ़ी जेन्युइन लोग भी थे जिनको हमने वैलिडेट कराया है। उनका हम डाटा अलहदा से बना रहे हैं, क्योंकि जो डीसी ऑफिस का कंप्लेंट सेंटर है उस पर भी, या कमिश्नर कराची में के ऑफिस में जो कंप्लेंट सेंटर बना हुआ है पूरे सूबे के लिए, वहाँ से भी हमें थ्रू कमिश्नर कंप्लेंट्स रिसीव होती हैं, उनको भी हम वैलिडेट कराते हैं और उनको हम सेकंड फेज़ में इंक्लूड करेंगे जब टाउन कमेटीज़ और म्यूनसिपल कमेटी की दोबारा टर्न आएगी। ये होगी पहली चीज़। इसके अलावा हमने असिस्टेंट कमिश्नर ऑफिसेज़ में एहसास कफ़ालत के हवाले से रजिस्ट्रेशन सेंटर पिछले 10 दिन से खोला हुआ था। उसमें भी लोगों ने जो 8171 पे मैसेज करके इंतज़ामिया से रब्ता करने को उनको डायरेक्शन मिलती थी, उनको हमने आके अपने पास रजिस्टर किया। उन तमाम के पर्टिकुलर से जो कंप्लीट करा के उसको भी डाटे को हमने अपलोड कर दिया। अब आपको पता है कि उसकी जो प्रोटोकॉल्स हैं, जो SOP बनाई गई है गवर्नमेंट की तरफ से, कि वो 50-52 हज़ार जो नाम हमारे पास आए हैं उनमें से हमने फ़िल्टर करनी है नादरा वालों ने, BISP के ऑलरेडी जो बेनिफिशरीज़ हैं, ज़कात के बेनिफिशरीज़ हैं, या बैंक अकाउंट या और जो मुख्तलिफ़ चीज़ें हैं प्रॉपर्टी से रिलेटेड, अगर उनमें से कोई लोग आइडेंटिफाई होते हैं तो वो उसमें से सब्ट्रैक्ट हो जाएंगे। फिर हमें जो सेंट्रल डेटाबेस है इस्लामाबाद में, वो हमें एक फ़िगर दे देगा कि ये 22, 26, 30 हज़ार लोग हैं जो कि एहसास कफ़ालत प्रोग्राम के तहत इतनी अमाउंट के जो है हकदार हैं। इनको इस डेट पे इस जगह पे ये अमाउंट डिसबर्स होगी। सिमिलर मैसेज उनके मोबाइल्स पे जाएगा, सिमिलर मैसेज इंतज़ामिया के पास आएगा कि आपने इनको कैश डिसबर्समेंट इन पॉइंट्स पे करनी है। तो एट द सेम टाइम 2 प्रोग्राम्स चल रहे हैं जिसमें राशन भी है और ये एहसास कफ़ालत प्रोग्राम भी है। तो आप लोगों से ये मेरी गुजारिश है, आवाम से भी ये गुजारिश है कि अगर अभी भी रजिस्ट्रेशन के प्रोसेस से कोई रह गया, ख़्वाह वो यूनियन काउंसिल लेवल पे राशन वाले उससे, या एहसास कफ़ालत प्रोग्राम में BISP के एज बेनिफिशरी रजिस्टर होने से रह गया है, तो अभी भी हमने अपने ऑफिसेज़ में, DC ऑफिस में आज कर रहे हैं, लोग अपने नाम वार्ड वाइज ला के हमें दे सकते हैं, हम उनको अपलोड कर देंगे, अभी हमारे पास टाइम है। कुछ लोग ऐसे हैं जो कि ख़ुद रजिस्टर कर रहे हैं, URL वेबसाइट जो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ने प्रोवाइड की है उस पर ख़ुद रजिस्टर भी कर रहे हैं लोग। तो उनको एक प्रोसेस बताया जाता है कि ये अपने पर्टिकुलर्स दें, उनको रजिस्टर कर देते हैं, वरना उनके मोबाइल पे मैसेज चला जाता है कि आप इस चीज़ के अहल नहीं है, ख़्वाह वो सरकारी मुलाजमत की वजह से या पेंशन होने की वजह से या और जो चीज़ें उनकी वजह से नाअहल है। तो अगर खुदा न खास्ता हम अपनी पूरी एज़ इंतज़ामिया कोशिश कर रहे हैं, हमारे असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार एट द सेम टाइम मुतहर्रिक हैं, ऑफिसेज़ बंद होने के बावजूद डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, पुलिस, लॉ इन्फोर्समेंट के साथ खुले हैं ताकि लोगों को फैसिलिटेट कर सकें। आप लोगों से मेरी गुजारिश है, इस प्लेटफॉर्म से, मीडिया के प्लेटफॉर्म से आप लोगों के तवस्सुल से मैं अगेन रिक्वेस्ट करता हूं कि अगर कोई ऐसी कंप्लेंट्स जेन्युइन हैं जिनको चाहते हैं आप लोग एड्रेस हों, तो काइंडली हम तक उनको पहुंचाएं। उनको हम इंशाल्लाह वेरीफाई करके, वैलिडेट करके उनको हम राशन उनके घरों तक पहुंचाएंगे। और हमने ये इस दफ़ा हाउस टू हाउस गवर्नमेंट ऑफ सिंध की डायरेक्शंस पे हाउस टू हाउस वैलिडेशन का और हाउस टू हाउस डिस्ट्रीब्यूशन का रात में फ़ैसला इसीलिए किया था कि लोगों को उनके घर पे उनको तकलीफ़ ना हो कि वो किसी पॉइंट पे जाएं, वहाँ पे रश हो, वहाँ पे सोशल डिस्टेंसिंग का जो मामूलात है वो डिस्टर्ब हो। तो हमने घर पे हाउस टू हाउस राशन डिस्ट्रीब्यूट किया है फर्स्ट फेज़ में, और इंशाल्लाह आने वाले टाइम में भी हाउस टू हाउस, और इवन घर पे जाके भी हम वैलिडेट करते हैं कि अगर वो बंदा साहिब हैसियत हो या उसके घर के मामलात जो उस लिस्ट में है वो वैलिडेट ना हो सकते हों, तो हम उसका नाम सब्ट्रैक्ट करते हैं। इस तरह की कोई शिकायत इंतज़ामिया से या इंतज़ामिया के उस कमेटी से अगर आपको मौसूल होती हैं, वो भी बताएं, उसको भी इंशाल्लाह वेरीफाई करके, इंक्वायर करके हम उसको भी एड्रेस करेंगे। ये जो अभी एहसास प्रोग्राम चल रहा है, इसके किस्त 12,000 रुपये लोगों को मिल रही है, औरतों को। तो औरतें जो है वो वहाँ जाके बहुत सारे रश करते हैं, और ये सोशल डिस्टेंस कोरोना वाला जो भी है अभी वायरस चल रहा है, तो इस वजह से उनके लिए ज़िले इंतज़ामात जो है भी गवर्नमेंट के, वो वहाँ पे प्रोवाइड नहीं है। कोई ठंडा पानी नहीं है वहाँ पे, कनात या शामियाने या कोई ऊपर से छत मैसर नहीं है। तो वहाँ पे हमने जो देखा है, हम भी साफ़ ही जाते हैं, तो वहाँ पे इतने बंदोबस्त जो हैं वो अच्छे बंदोबस्त नहीं है। और वहाँ पे एजेंट माफिया जो है वो वहाँ औरतों से 1,000 से 2,000 रुपये रुश्वत भी काट रहे हैं। तो उसमें कुछ एजेंट गिरफ़्तार भी हुए हैं, लेकिन आज भी हमारी तरफ हमने बहुत सारी
फ़ोन कॉल्स आई हैं कि शिकायतें मिल रही हैं कि वहाँ पे एजेंट माफिया जो है वो सरगर्म है और उन औरतों को जो है वो पैसे काट के फिर दे रहे हैं। तो इसके लिए सर आपका क्या बंदोबस्त है और पुलिस या ज़िले इंतज़ामिया उन एजेंट्स माफिया के ख़िलाफ़ कितनी सरगर्म है? देखें, अब मीडिया का जो रोल मैं पहले भी बात कर चुका हूँ कि बहुत मुस्बत रोल रहा है इस पर्टिकुलर कोरोना में, जो हमारा पिछले 1 महीने से हम लोग इन्वॉल्व हैं 20-25 दिन से, कि जिस दिन से ये कैश डिसबर्समेंट स्टार्ट हुई है, सुबह मुझे कंप्लेंट सेंटर्स के थ्रू, असिस्टेंट कमिश्नर्स के थ्रू या डायरेक्ट आप लोगों के पास मेरा कॉन्टैक्ट नंबर है, आप लोग डायरेक्ट भी बताते हैं, तो 7 गिरफ्तारियाँ हो चुकी हैं पिछले 4 दिन में। ऐसे लोग, ऐसा माफिया या ऐसे सरगर्म जो लोग हैं जो लोगों को गुमराह करते हैं, ख़ासकर उन औरतों को कि जो डिप्राइव्ड तबका है हमारा, जिधर उनको कैश डिसबर्समेंट हो रही है, उनको गलत तरीके से हरास करते हैं और कोशिश करते हैं कि उनसे पैसे निकाल सकें। नाज़रीन, प्रोग्राम अवामी मसला इशूज़ में असां इन वक्त मौजूद आहियूं अंजुमन ग़ुलामान पंजतन, एक समाजी तंज़ीम आहे शहर नौशहर फ़िरोज़ में। हुननि गुज़रियल 18 ॾींहंनि खां हिते लॉकडाउन दौरान जेके ग़रीब दिहाड़ीदार तबको, मज़दूर तबको जेके घरनि ताईं मसूर थी विया आहिनि, हुननि जी जेको आहे सो ग़रीबनि खे घरनि ताईं हिकु सुहिणे अंदाज़ ऐं सुहिणे नमूने सां खाधो रधे पचाए ऐं हुननि ग़रीबनि खे 2 टाइमनि जो जेको आहे सो पकी पकायल खाधो घरनि ताईं मुयसरु करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु मूंसां मौजूदु आहे अंजुमन ग़ुलामान पंजतन जो सदर अमीन भुर्ट साहिबु। अचो त खां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि ही सिलसिले खे केॾा खां शुरू कयो आहे ऐं केसिताईं हिननि जो अञा इरादो आहे। जीअं त दादा ही तक़रीबन 17-18 ॾींहंनि खां वठी जेको आहे जीअं ई लॉकडाउन शुरू थियो त पहिरां असां 2 ॾींहंनि जी जेको आहे अवेयरनेस कैंप लॻाई हुई अलार चौक ते, जेका बि मुख़्तलिफ़ दोस्तनि ॾिठी हूंदी फेसबुक ते। उन खां पोइ हीअ असां एक्टिविटी हिकिड़ी शुरू कई जंहिंमें असां 2 टाइम जेको आहे खाधो पीतो तयारु करे ऐं उन माण्हुनि जेके अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़रूरतमंद आहिनि, उन्हनि जी बाक़ाइदे असां वटि लिस्टूं ठहियल आहिनि, रजिस्टर्ड आहिनि। असां वटि तक़रीबन 300 माण्हू रजिस्टर्ड हुआ, जंहिंमां 150 माण्हू अहिड़ा असां कढिया जेके बिल्कुलु जेके आहिनि मज़दूर तबको, जेके दिहाड़ीदार, उन्हनि सभिनी माण्हुनि खे पोइ उन्हनि जो असां हर वार्ड वाइज़ लिस्टूं ठाहियूं। उहे छोकिरा डिलीवर मैन रखिया ऐं उन खां पोइ जेको आहे उन्हनि ताईं असां 150 ख़ानदाननि ताईं हींअर जेको आहे हीउ खाधो पहुचाए रहिया आहियूं, जेको उन्हनि जे घर जे दर ते डिलीवर थिए थो। ऐं उन खां अलावा जेको आहे ॿिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे असां ॿियो जेको सामान आहे जंहिंमें कचो राशन, उहो बि तक़रीबन 200-250 जेको आहे माण्हुनि ताईं उहो बि पहुचायो आहे। हीअ असांजी जेका पूरी तंज़ीम आहे मुंहिंजी जेको ग़ुलामान पंजतन, ऐं हीअ जेको बि कमु आहे ग़ुलामान पंजतन दस्तरखान जे नाले सां करे रहिया आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं, जीअं त अॼु दोस्तनि जो इहो ई ख़्यालु हुयो त हिन जेको बि आहे कमु सिलसिलो इन खे बंदि कयो वञे, पर मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त जेसिताईं लॉकडाउन आहे तेसिताईं हिन शइ खे जेको आहे असां कंटिन्यू रखूं। अच्छा, हिन सिलसिले खे हलाइण लाइ छा तव्हां सां कोई ॿिया बि मुख़िर हज़रात बि ताउन करे रहिया आहिनि, या अव्हां जेके तंज़ीम जा मेंबर वग़ैरह आहियो उहे ई ख़ुदि जेको आहे सो पंहिंजो पाण में डोनेशन करे ई हिन प्रोग्राम खे तव्हां हलाए रहिया आहियो? न, हीउ सिलसिलो जेको आहे सो असां पहिरां पाण ई जेके मेंबर हुयासीं या जेके बि आहियूं असां कारकुन, उन्हनि शुरू कयो हुयो। बहरहाल उन खां पोइ माशाअल्लाह मदीने पाक खां, कराची खां, हैदराबाद खां, नवाबशाह खां, राणीपुर खां, मुख़्तलिफ़ सिटीज़ में जेको ई असांजो प्रोग्राम फेसबुक ते हले पियो त उन में उन्हनि मुख़िर हज़रात, उन्हनि माण्हुनि जेको आहे असां सां बिल्कुलु ताउन कयो आहे ऐं उन्हनि जे ताउन सां हीउ सिलसिलो हली रहियो आहे। लॉकडाउन शुरू थिए खे टोटल 22 ॾींहं थी चुका आहिनि। असां पहिरियां 4 ॾींहं त सिर्फ़ु इहो ॾिठो त लॉकडाउन जा असरात ज़ाहिर थियणु शुरू थी विया। जेको मज़दूर तबको हो उनखे राशन जी ज़रूरत हुई। पहिरें 4 ॾींहंनि में असां तक़रीबन 300 घरनि ताईं राशन पुॼायो आहे। जेके राशन जा बैग्स हुया उहे पुॼाए छॾिया। उन खां पोइ असां वरी ॾिठो त जेके घरनि में मौजूदु आहिनि उन्हनि खे खाधे जी ज़रूरत पवंदी। राशन वधि में वधि 2 खां 4 ॾींहं हले थो, उहो ख़तमु थी थो वञे। असां वरी उहो सिलसिलो वधाईंदे पकी पकाई जो सिस्टम कयो, जंहिंमें 2 वेला मानी तक़रीबन असांजो 150 घरनि ताईं वञे पियो ऐं हाणे अञा वधे पियो थो। उन में काफ़ी मुख़िर हज़रात असां सां मदद कई बि आहे।
पर इहो आहे त नौशहरो फिरोज़ हिकिड़ो ॿहिराड़ी जो ज़िलो आहे, उते ओतिरा मुख़ैर हज़रात बि कोन्हनि। हाणे असांजी अपील अञा दोस्तनि खां आहे, जेकॾहिं असांजी मदद करे सघनि था त इहे पेट बुखायल जेके बच्चा वेठा आहिनि, जेके खीर लाइ बि वेठा आहिनि, जेके मानी लाइ वेठा आहिनि, उन्हनि ते असां इहा कोशिशि आहे त असां जेतिरो टाइम लॉकडाउन हले थो ओतिरो टाइम असां उन्हनि जी हेल्प करे सघूं। नाज़रीन, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं नौशहरो फिरोज़ चौक ते, जिथे लॉकडाउन सबबि दुकानदार तबिको इंतिहाई सख़्तु परेशान आहे। हुननि जे दुकाननि खे 22 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन सबबि, हुननि जो कारोबार बंदि आहे। अचो त हिकु बंदि थियल दुकानदार खां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि जो सिलसिलो कीअं थो हले या ज़रिए मुआश हुननि जो हींअर कीअं पियो गुज़रे। सर 22 ॾींहं आहे, दुकान बंदि आहे, परेशान आहियूं, सफ़ा ॾाढो परेशान वेठा आहियूं। सम्झ शटरे कोन था खोलियूं, छा कयूं, काॾे वञूं, ग़रीब माण्हू, गवर्नमेंट बि कुझु कोन थी ॾिए, काॾे वञूं, सभु दुकान बंदि लॻा पिया आहिनि। दुकान खोलिया वञनि, महिरबानी करे दुकान हुकूमत खे गुज़ारिश आहे, सिंध गवर्नमेंट खे दुकान खोलिया वञनि, जीअं त ग़रीब माण्हू बुख पिया था मरनि, महिरबानी करे दुकान खोलिया वञनि। लॉकडाउन जे करे असां तमामु परेशान आहियूं, बेरोज़गार लॻा वेठा आहियूं, मज़दूरी कान्हे का, अॼु कम ते चवंदा त पुलिस वारा असांखे भॼाए था छॾनि। ॿियो त असांखे राशन बि हिनमहिल ताईं नाहे मिलियो। असां हुकूमत खे अपील था कयूं बराए महिरबानी असांजी सहायता कई वञे, जीअं असां रोज़गार सां लॻी सघूं। लॉकडाउन असांखे तबाह करे जो, न को रोज़गार आहे, न को छा, बुख में था मरूं। अचूं था शहर खे सौदे सामान लाइ त पुलिस रुकाईंदी वञूं काॾे, ग़रीब छा ॾे वञूं। असांखे न राशन मिलियो आहे, न का शइ कान मिली आहे। ईअं ग़रीब बुख ते वेठा, हुननि जा बच्चा बुख ते, पोइ छा कयूं। असांखे पंहिंजो ॾियनि न, कुझु सरकारी राशन ॾियनि न, भला बुख ते वेठा आहियूं, कुझु राशन पाणी त ॾियनि न असांखे, जेके नथा कमाइण ॾियनि भला राशन पाणी त ॾियनि। शहर में अचण ई कोन था ॾियनि, ईंदा हुआसीं धंधो कंदा हुआसीं, को ग़रीब त सारे कुझु बि कोन था करणु ॾियनि। असां मज़दूरी कंदा आहियूं, शहर बंदि आहिनि त मज़दूरियूं हलनि कोन। अपा दुकानदारो आहे वीचारो, उन ॾिनो आहे चांवरनि जो किलो 2 किलो अटो, ॿुधई मुंहिंजा बचड़ा माण्हू तव्हांजा मज़दूरी कंदा छा? अपा न को बनी, न को ॿारो, न को मज़दूरी कंदा हुआ, 300 कमाईंदा, उहे असांजे लाइ भला। रुलण हे औरत खे चङो न आहे। मुंहिंजा बच्चा चेरमी न ॾे वञ, असांखे चपटी बि न ॾिनी, ॿुधई उहा ई असां धिका था रोई माण्हुनि खां वठी, पोइ पिया था बच्चा था थियूं। रगड़ी मिली आहे सो पोइ औलाद लाइ खयूं थी वञा, पंहिंजे पेट में न विधी अथनि। ॿुधई असांखे कंहिं बि न ॾिनो आहे, कंहिं बि न ॾिनो आहे। न को DC ऑफिस वञो, थेला ॾेई कढनि था, छो आयूं हो चेरमी न ॻोल्हियो, असां किथां ॻोल्हियूं। बच्चा चेरमी न जेके वोट वठनि उहे मालिक नथा थियनि, त उन्हनि जे दर ते कीअं वञूं पुट। राति पंहिंजे घर वारे खे चइमि वञ तूं चेरमी न ॾे, सौदो आंदो थी, चई कोन वेंदुसि, पाण ई नथो ॾिए त न वेंदासीं। वोट लाइ वरी ईंदो, ॿुधई वरी वोट लाइ ईंदो, पाण ई नथो ॾियनि त असां पंहिंजो कोन वेंदासीं। न त ग़रीबनि खे पाण ई जे तंहिं करे भली घर असांजा हली, ॾिसो असांजा बचड़ा ॾिसो हली, ॿुधई असांजा बच्चा बि ॾिसो, असांजा घर बि ॾिसो। मां मुलाज़िम आहियां जती साहब जो, घुर्च को कमु कंदा हुआसीं। बिरछा जो मां राहको आहियां, पर ॻाल्हि अञा त मिलियो न आहे। चवनि था त सभु कुझु साहब ॾिनो आहे, वॾे साहब इहो जेको वज़ीर आज़म या ॿार कनि का, पर असांखे न मिलियो आहे। लॉकडाउन जे करे ज़िंदगी ॾाढी मुतासिर थी वई आहे। खाइण पीअण जे लाइ कुझु कोन्हे को, रोज़ु कमाईंदासीं, रोज़ु खाईंदासीं। हींअर भाॼी वठणु चवंदो आहे, हर शइ महांगी लॻी पई आहे, किथां खाऊं किथां वठूं। असां गवर्नमेंट खे घुरिजे त हिन लाइ इक़्तिदाम खणे, या असांखे राशन ॾिनो वञे महीने जो जेसिताईं लॉकडाउन ख़तमु थिए, या त महिरबानी करे लॉकडाउन में नरमी कई वञे, जीअं असां पंहिंजो रोज़गार करे पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र सफ़र करे सघूं। नाज़रीन, अवां सियासी समाजी ऐं ज़िलई इंतिज़ामिया जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त करोना सबबि जेके ग़रीब मज़दूर ॾियाड़ीदार तबिको घरनि ते महदूद थी वियो आहे, उहे तमामु हींअर सख़्तु भोगनाउनि खे मुंहुं ॾिसी रहिया आहिनि। ऐं ज़िलई इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर नौशहरो फिरोज़ जो चवणु हुयो त जेके माण्हू एहसास प्रोग्राम में जिन जा नाला न आया आहिनि, उहे असां पंहिंजे ऑफिस में ऐं हर तालुके ज़िले जे 5 ई तालुकनि में असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिसुनि में काउंटर खोलिया विया आहिनि। उहे उते वञी करे मुस्तहिक़ पंहिंजा नाला दर्ज कराइनि। ऐं राशन जे सिलसिले लाइ डिप्टी कमिश्नर नौशहरो फिरोज़ जो चवणु हुयो त असां
रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं चूंडियल नुमाइंदनि यूसी या टाउन कमेटी जे काउंसलरनि खां लिस्टुनि जो चयो हुयो, जेके कुझु टाउन ऐं यूनियन काउंसिलनि में असां राति जे टाइम में राशन विराईंदा आहियूं ऐं इहो सिलसिलो हींअर जेको आहे सो जारी ऐं सारी रहंदो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार ऐं मुखियर हज़रात खे हिन ॾुखी घड़ी में अॻिते अचणु घुरिजे ऐं जीअं ग़रीब जे मुश्किलातूं या जेके ॾियारीदार तबिको घरनि ते मौजूदु आहे उन्हनि जे मुश्किलातुनि जो को अज़ालो थी सघे। कैमरामैन रिज़वान सां गॾु अख़्तर अली चांडियो, धरती टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।